साईं कुर्बान अली सातो साईं जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी वई आ। ओ मौला कुर्बान अली सातो साईं जो अॼो को ख़ैर अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ही ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला तोखे अम्मा बतूल जे बचड़न जो वास्तो थिए। कुर्बान अली सातो साईं के साईं जे भाइरनि बचड़नि के अमड़िन न्याणियुनि के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला हिननि जा सजण साम्हूं कजां हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। ओ मुंहिंजा मौला अॼु जुमे जो ॾियारो आ। मुंहिंजे मौला शहीद करबला जो फरमान आ त जुमे ॾींहुं मूंखे अली अकबर जो वास्तो ॾेई दुआ घुरजो। रब तोखे अली अकबर जो वास्तो वा ऐं इमाम हुसैन के भी अली अकबर जो वास्तो ॾेई दुआ था घुरऊं। अॼु कुर्बान साईं जो बेड़ो तार असां सभई जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार। इमाम सजाद जो वास्तो थी साईं भूरल शाह बाबा साईं जे बचड़नि जूं बीमारियूं मुश्किलातूं दूर फरमा। साईं जे शहजादे सलीम के सेहत अता फरमा। साईं गुलाम शबीर आराई साईं के साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं किबला साईं सैयद जाफर शाह बादशाह के जाफर साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। फकीर फराद हुसैन मेमून साईं के मौला नबी साईं जे सदके नौकरी भी ॾे सरकारी ऐं हिनखे एॾो गंज ॾे जो क़यामत ताईं न खुटे। रोज़ी में फरादन साईं के गंज अता फरमा। एहसान अली मेमून साईं के गंज अता फरमा। मोहम्मद मुश्क नारे जो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला अॼु जेके भी असां सभई दुआ में वेठा आहियूं रब अॼु असां सभिनी खे असां के जेके भी दिलनि में तमन्नाऊं खयूं वेठा आहियूं असां सभिनी जे दिलनि जूं वे जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। रब इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी असां सभिनी जा दुख दर्द बीमारियूं दूर फरमा। महबूब जी उम्मत के फिरके वारद खां बचा। फलस्तीन तो मुश्किलात दूर फरमा। फलस्तीन जी गैब मां मदद फरमा। सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। इहा दुआ कबूल फरमा। ओ मौला साईं बिलावल मेमून साईं के अबू बकर मेमून साईं के ओ मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। जंहिं भी कुर्बान साहब के दुआ जे लाइ चयो उस्ताद सालार साईं के उन जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला असांजे जमात जे निगरान अरबाब अली साईं बादशाह के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मुंहिंजा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। साईं दीदार अहमद सियाल साईं के मोहम्मद बिलावल सियाल साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युस्सलूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। बाबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।